केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक 5 मुस्तकिल तवाज़ुन ऐं यूनिट इक्विलिब्रियम कांस्टेंट एंड यूनिट्स आया केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे एजुके लेकर जा मौजू आहिनि इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन एंड इक्विलिब्रियम कांस्टेंट यूनिट। इक्विलिब्रियम कांस्टेंट मुस्तकिल तवाज़ुन असां इक्विलिब्रियम जे बारे में अॻु पढ़ी आया आहियूं त इक्विलिब्रियम ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे। हिकिड़ो थींदो आहे फिज़िकल इक्विलिब्रियम ऐं ॿियो थींदो आहे केमिकल इक्विलिब्रियम। ऐं केमिकल इक्विलिब्रियम जे बारे में असां इहो पढ़ियो होसीं त उहो डायनामिक थींदो आहे, यानी हुन में फॉरवर्ड रेट ऑफ रिएक्शन ऐं बैकवर्ड रेट ऑफ रिएक्शन जेके आहिनि उहे ॿई बराबरि रहंदा आहिनि। हिनजी जेकॾहिं असां वस्फ़ पढ़ूं इक्विलिब्रियम कांस्टेंट जी या मुस्तकिल तवाज़ुन जी, त इक्विलिब्रियम कांस्टेंट जेको आहे हिकु क़िस्म जो रेशियो आहे। It is a ratio of the product of concentration of products raised to the power of coefficient to the product of concentration of reactants raised to the power of coefficient as expressed in the balanced chemical equation. मुस्तकिल तवाज़ुन पैदावार जी मोलर कंसंट्रेशन ऐं कीमियाई आमलनि जी मोलर कंसंट्रेशन जी हासिल ज़रबत जी निस्बत आहे, जंहिंमें ॿिन्ही जी कंसंट्रेशन जे अददी मुंडे यानी कोएफिशिएंट्स खे बतौर कुवतनुमा लिखियो वेंदो आहे। इन वस्फ़ खे सम्झण जो बहितरीन तरीक़ो इहो आहे त मैथमेटिकली जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं या कीमियाई मसावात में ॾिसूं त इहा केमिकल इक्वेशन असांखे ज़हन नशीन थी वेंदी। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो कीमियाई अमल आहे, उन में रिएक्टेंट आहिनि ए ऐं बी, ॿई पाण में मिलनि था त प्रोडक्ट ठहे थी सी ऐं डी। इहो रिवर्सिबल रिएक्शन आहे, सी ऐं डी वरी पाण में मिलंदा त वरी रिएक्टेंट ए ऐं बी ठहंदो आहे। हाणे हिते ॾिसो मोलर कंसंट्रेशन जेका आहे अददी मुंडो उहो हेॾां तव्हांखे कंहिं बि रिएक्टेंट जे अॻियां लिखियलु मिलंदो। जीअं हिकु लिखियलु आहे ए जे अॻियां, हूअं त असां हिकु न आहियूं लिखंदा छो त इहो ज़ाहिर न कबो आहे, असां हिते मिसाल जे तौर ते लिखियो आहे। ऐं बी जे अॻियां उहो लिखियलु आहे 4, यानी बी जी मोलर कंसंट्रेशन आहे 4 ऐं ए जी मोलर कंसंट्रेशन आहे 1। हिक खे असां छा था करे छॾियूं त असां 11 करे था छॾियूं त जीअं हिन में को बि मुंझारो न रहे। ऐं वरी ॿिए पासे खां तव्हां ॾिसो त सी जी मोलर कंसंट्रेशन आहे 6 ऐं डी जी मोलर कंसंट्रेशन आहे 9 ऐं रिएक्टेंट आहिनि असां वटि ए ऐं बी, प्रोडक्ट आहे असां वटि सी ऐं डी ऐं उन्हनि जी असांखे मोलर कंसंट्रेशन पिणु मिलियल आहे। हाणे असां छा कंदासीं त इन्हनि जा जेके कोएफिशिएंट्स आहिनि इहे असां इक्विलिब्रियम जेको असांजो एक्सप्रेशन थींदो आहे उन में असां इहे रेज़ पावर जी सूरत में लिखंदा आहियूं। इक्विलिब्रियम जेको एक्सप्रेशन आहे उहो तव्हांखे मालूम हूंदो त असां उहो लिखंदा आहियूं के सी इक्वल प्रोडक्ट जी मोलर कंसंट्रेशन हूंदी आहे ऐं डिवाइडेड बाय हूंदो आहे रिएक्टेंट जी मोलर कंसंट्रेशन। प्रोडक्ट मथां आहे, मोलर कंसंट्रेशन ऑफ सी आहे रेज़ पावर 6, इन जो कोएफिशिएंट हुयो 6 त उहो रेज़ पावर में हलियो वियो। वरी असां मल्टीप्लाइड बाय डी लिखियोसीं, मोलर कंसंट्रेशन ऑफ डी रेज़ पावर 9 छो त इन जो कोएफिशिएंट 9 हुयो, उनखे असां रेज़ पावर जी सूरत में लिखियोसीं। ईअं वरी रिएक्टेंट जेके आहिनि उहे असां डिनोमिनेटर तौर ते लिखंदासीं, जंहिंमें आहे मोलर कंसंट्रेशन ऑफ ए रेज़ पावर, हिते असां 11 कयोसीं त हाणे हिनखे बि असां 1 खे बि असां 11 करे छॾींदासीं। ए मोलर कंसंट्रेशन ऑफ ए रेज़ पावर 11 ऐं वरी बी आहे मोलर कंसंट्रेशन ऑफ बी रेज़ पावर 4। हाणे ही आहे असांजो इक्विलिब्रियम एक्सप्रेशन। इन मां असांखे इहा वस्फ़ मिले थी त ॾिसो प्रोडक्ट आहे, उन जा जेके कोएफिशिएंट्स हुया उहे असां मोलर कंसंट्रेशन जी सूरत में लिखियासीं ऐं वरी असां डिनोमिनेटर तौर ते लिखियोसीं रिएक्टेंट, उन्हनि जी मोलर कंसंट्रेशन जा जेके कोएफिशिएंट्स हुया उहे पाण रेज़ पावर जी सूरत में लिखियासीं ऐं इहे ॿई शयूं जेके आहिनि उहे पाण में प्रोडक्ट यानी ज़रबपत जी सूरत में मौजूदु आहिनि। ही जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, इट इज़ अ रेशियो ऑफ द प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स। हिते आहे हिन प्रोडक्ट्स जो मतिलबु पैदावार, ही जेका प्रोडक्ट आहे त ज़रबपत जेका मिलंदी असांखे उन्हनि जे विच में। हाणे इक्विलिब्रियम कांस्टेंट छा थियो, तव्हांजी जेके प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जी जेका कंसंट्रेशन आहे कोएफिशिएंट्स उहा रेज़ पावर जी सूरत में लिखंदासीं ऐं जेके रिएक्टेंट्स आहिनि उन्हनि जी जेका कंसंट्रेशन आहे उन्हनि जा कोएफिशिएंट्स असां रेज़ पावर जी सूरत में लिखंदासीं ऐं उन्हनि ॿिन्ही जी ज़रबपत कढंदासीं त पोइ असांखे उन्हनि जो जेको रेशियो मिले थो उनखे चइजे थो इक्विलिब्रियम कांस्टेंट। सो इक्विलिब्रियम कांस्टेंट खे उन जी वस्फ़ खे जेकॾहिं असां समअप कयूं, हिकिड़ी मसावात जी सूरत में लिखूं त उहो असां वटि हिकिड़ो त एक्सप्रेशन ही आहे। उनखे जेकॾहिं लफ़्ज़ी सूरत में लिखूं जेका थींदी के सी यानी इक्विलिब्रियम कांस्टेंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेज़ टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स ऐं प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स रेज़ टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स। इन ई मां मालूम थिए थो त जेको असांजो इक्विलिब्रियम कांस्टेंट आहे
उहो हिननि ॿिन्ही प्रोडक्ट जा जेके कोएफिशिएंट्स आहिनि रेज़ पावर जी सूरत में लिखूं ऐं उन्हनि जी ज़रबोपत कढूं। रिएक्टेंट्स जी जेका कंसंट्रेशन आहे उन्हीअ खे असां मोलर कंसंट्रेशन खे कोएफिशिएंट्स में लिखूं ऐं उन्हनि जी ज़रबोपत कढूं त उन्हनि ॿिन्ही जे विच में जेको रेशियो निकिरे थो असां उनखे चऊं था इक्विलिब्रियम कांस्टेंट। इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन हाणे जेकॾहिं मुस्तकिल तवाज़ुन आहे त उनजो एक्सप्रेशन कीअं लिखबो आहे यानी उनखे इज़हार जे कीअं। मिसाल जे तौर ते असां वटि रिएक्शन आहे हिकिड़ो 1 mole of molecular nitrogen reacts with 3 moles of molecular hydrogen and produces 2 moles of ammonia ऐं वरी अमोनिया टुटंदी त वरी 3 moles of molecular hydrogen ऐं 1 mole of molecular nitrogen पैदा थींदो। रिवर्सिबल रिएक्शन आहे। हाणे इहो रिवर्सिबल रिएक्शन जो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन कीअं लिखिजे। तव्हांखे यादि आहे त इक्विलिब्रियम जेको कांस्टेंट असां एक्सप्रेशन लिखंदा आहियूं उहो हूंदो आहे Kc इक्विलिब्रियम कांस्टेंट बराबरि आहे मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स ऐं उन्हनि जा कोएफिशिएंट्स रेज़ पावर में लिखंदासीं डिवाइडेड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स लिखंदासीं ऐं उन्हनि जा कोएफिशिएंट्स जेके आहिनि उहे पिणु असां रेज़ पावर जी सूरत में लिखंदासीं त इहो थी वेंदो असांजो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन। यादि रखणु घुरिजे त इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन लिखण जे लाइ तव्हां वटि ॿ शयूं ज़रूरी आहिनि। हिकु तव्हांजी बैलेंस्ड इक्वेशन हुजे कीमियाई मसावात जेका आहे उहा तव्हांजी बैलेंस्ड हुजे ऐं नंबर ॿियो यादि रखो त कोएफिशिएंट्स जेके बि तव्हांजी केमिकल इक्वेशन में इस्तेमालु थियल आहिनि उहे तव्हांजा इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में एक्सपोनेंट फॉर्म में हलिया वेंदा रेज़ पावर जी सूरत में लिखबा। हाणे तव्हां हिनखे चेक कयो त ही छा बैलेंस्ड इक्वेशन आहे। हेॾां नाइट्रोजन आहे उनजा 2 एटम आहिनि ऐं हेॾां हाइड्रोजन आहे उनजा टिडूं 6 एटम आहिनि 2 हिन जा 6 हिन जा। हिन पासे ॾांहुं 2 अमोनिया जा असां वटि मोल आहिनि। हाणे ही 2 जेके आहिनि उहे नाइट्रोजन सां लॻा त नाइट्रोजन जा 2 एटम थी विया ऐं वरी ईअं तव्हां ॾिसो त हाइड्रोजन जा हेठां उहे 3 आहे सबस्क्रिप्ट 2 अॻियां अथसि त ज़रब कंदासीं टिडूं 4 हाइड्रोजन थी वई यानी केमिकल इक्वेशन जेका आहे बैलेंस्ड आहे। हाणे तव्हांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन लिखण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां ही सम्झो त हेॾां वारा जेके असांजूं शयूं आहिनि उहे आहिनि रिएक्टेंट्स ऐं उन्हनि जो अददी मुंडो कोएफिशिएंट थींदो आहे ऐं हेॾां वारी तव्हांजी जेका प्रोडक्ट आहे उनजो बि जेको अॻु वारो हिकिड़ो अदद आहे उनखे असां कोएफिशिएंट छॾींदा आहियूं। हाणे प्रोडक्ट ही आहे रिएक्टेंट ही आहिनि। जॾहिं इहो वाज़ियो थी वियो त पोइ हिन में इहे शयूं पुट करणु सवलो आहे। साॻियो ई असां लिखंदासीं Kc बराबरि मथां असांखे लिखणो आहे प्रोडक्ट त प्रोडक्ट असांजी आहे अमोनिया उहा असां हिते वॾी डिंगीअ में लिखंदासीं छो त उनखे असां वॾी डिंगीअ खे मोलर कंसंट्रेशन ज़ाहिर करण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। सो द एक्सप्रेशन फॉर द इक्विलिब्रियम कांस्टेंट फॉर दिस रिएक्शन विल बी Kc ही साॻियो ई खयोंसीं बराबरि मथां असांखे प्रोडक्ट रखणी आहे असां लिखियोसीं प्रोडक्ट अमोनिया कोएफिशिएंट अथसि 2 त उहो असां रेज़ पावर में 2 ॾिनोसीं डिवाइडेड बाय रिएक्टेंट आहिनि 2 हिकिड़ो आहे नाइट्रोजन असां लिखियोसीं N2 मॉलिक्यूलर नाइट्रोजन ऐं ॿियो आहे हाइड्रोजन हाइड्रोजन आहे असां वटि H2 हाणे हिन जे अॻियां 3 आहे तंहिंजे करे हिन खे बि असां छा कंदासीं त मथां रेज़ पावर जी सूरत में असां हिते 3 ॾेई छॾींदासीं त इहो असांजो थी वियो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन फॉर दिस रिएक्शन। कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम कांस्टेंट मुस्तकिल तवाज़ुन जूं ख़ासियतूं। ही ख़ासियतूं यादि रखणु इंतहाई ज़रूरी आहिनि छो त इहे असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो इज़हार यानी एक्सप्रेशन लिखण में मदद कंदियूं आहिनि। नंबर पहिरियों आहे इट इज़ कन्वेंशनल टू राइट द प्रोडक्ट एज न्यूमरेटर एंड रिएक्टेंट्स एज डिनोमिनेटर। मुस्तकिल तवाज़ुन में पैदावार वंडिजंदड़ तौर ते ऐं आमिल या रिएक्टेंट्स वंडींदड़ तौर ते लिखिया वेंदा आहिनि। आमतौर ते कीमियाई जेका मसावात तव्हां लिखंदा हो केमिकल रिएक्शन जी उन में तव्हांजे लेफ्ट पासे ॾांहुं रिएक्टेंट्स हूंदा आहिनि ऐं राइट पासे ॾांहुं हूंदा आहिनि प्रोडक्ट्स। इहा जेका प्रोडक्ट आहे उहा तव्हांजे Kc में यानी इक्विलिब्रियम कांस्टेंट में उहा तव्हांजे वंडिजंदड़ तौर ते न्यूमरेटर तौर ते लिखी वेंदी ऐं वरी तव्हांजो जेके रिएक्टेंट्स आहिनि उहे वरी तव्हांजा वंडींदड़ तौर ते यानी डिवाइडेड बाय में लिखिया वेंदा आहिनि। नंबर ॿी ख़ासियत आहे बाय नोइंग द बैलेंस्ड केमिकल इक्वेशन फॉर अ रिवर्सिबल रिएक्शन वी कैन राइट द इक्विलिब्रियम एक्सप्रेशन। मोट खाईंदड़ कीमियाई अमल वारी कीमियाई मसावात मां तवाज़ुन वारो इज़हार लिखी सघिजे थो पर इहो ज़रूरी आहे त तव्हांखे उन रिवर्सिबल रिएक्शन जी बैलेंस्ड केमिकल इक्वेशन मालूम हुजणु घुरिजे या तव्हां उनखे बैलेंस करणु ॼाणींदा हुजो तॾहिं ई तव्हां इक्विलिब्रियम कांस्टेंट जो एक्सप्रेशन लिखी सघो था। नंबर टियों आहे
We can calculate the numerical value of by putting actual equilibrium concentrations of the reactants and products into equilibrium expression. मुस्तकिल तवाज़ुन फार्मूले में आमलन, रिएक्टेंट्स ऐं पैदावार यानी प्रोडक्ट्स जा तवाज़ुन वारा पूरा मिक़दार लिखी तवाज़ुन जो मुल्ह लही सघिजे थो। नंबर 4 आहे the value of Kc depends only on temperature. Equilibrium constant जो मुल्ह सिर्फ गर्मी पद ते ही इन्हिसार करे थो. It does not depend on the initial concentrations of the reactants and the products. इन जो दारोमदार reactants या products जी शुरुआती concentrations ते न हूंदो आहे. मुस्तकिल तवाज़ुन जो तालुक कीमियाई अमलन ऐं पैदावार जे मिक़दारनि सां न पर सिर्फ गर्मी पद सां सिलाड़ियल आहे. Kc units, equilibrium constant units. Kc, equilibrium constant, has no units in reactions with the equal number of moles on both sides of the equation. मुस्तकिल तवाज़ुन वारी मसावात जे ॿिन्ही पासे यानी रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जे पासे जेकॾहिं मोल बराबर हुजनि त इन सूरत में तवाज़ुन बग़ैर एके जे लिखिबो. This is because concentration units cancel out in the expression for Kc. इहो इन जे करे थींदो जो इहे जेके कंसंट्रेशन जा यूनिट आहिनि उहे जॾहिं इक्विलिब्रियम कांस्टेंट जे एक्सप्रेशन में वेंदा त हिक ॿिए खे कैंसिल करे छॾींदा. मिसाल जे तौर ते असां रिएक्शन खणूं था हाइड्रोजन मालिक्यूलर हाइड्रोजन जो 1 मोल आयोडीन मालिक्यूलर आयोडीन जे 1 मोल सां रिएक्शन करे थो ऐं पोइ ठहे थो हाइड्रोजन आयोडाइड जो 2 मोल्स ऐं इहे वरी हाइड्रोजन आयोडाइड जा 2 मोल जेके आहिनि पाण में जॾहिं टुटंदा त आयोडीन जो वरी साॻियो हिकिड़ो मोल ऐं मालिक्यूलर हाइड्रोजन जो हिकिड़ो मोल पैदा थींदो. हाणे हिन में असां ॾिसूं था त ॿिन्ही पासे नंबर ऑफ मोल्स जेको आहे बराबरि आहे. हाइड्रोजन आयोडाइड जा घणा मोल आहिनि 2, आयोडीन जो हिकिड़ो मोल ऐं हेॾा हाइड्रोजन जो हिकिड़ो मोल यानी रिएक्टेंट जे पासे ॾांहुं बि हिकु ऐं हिकु 2 मोल ऐं प्रोडक्ट जे पासे ॾांहुं बि 2 मोल. हाणे जॾहिं असां हिननि जो इक्विलिब्रियम एक्सप्रेशन जेको कांस्टेंट आहे उहो लिखंदासीं त हुन में तव्हां ॾिसंदो त इहे ॿई हिक ॿिए खे कटे छॾींदा. Kc बराबरि थी वियो हाइड्रोजन आयोडाइड रेज़ पावर 2 हाइड्रोजन मालिक्यूलर हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन आहे उनजो 1 मोल ऐं आयोडीन जेका असां वटि मालिक्यूलर फॉर्म में आहे उनजो बि 1 मोल. हाणे असां हिननि जा यूनिट जेके आहिनि उहे कढूं त ही यूनिट थी वेंदो असांजो हाइड्रोजन आयोडाइड जो मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2 छो त ही जेको रेज़ पावर 2 आहे उहो यूनिट ते बि लागू थींदो. हाइड्रोजन जो यूनिट थींदो मोल पर डीएम क्यूब वरी आयोडीन जो बि थींदो मोल पर डीएम क्यूब. हाणे मथे घणा मोल पर डीएम क्यूब आहिनि 2 हेठि घणा आहिनि 2 तंहिंजे करे छा थींदो त हे 2 हिननि ॿिन्ही खे कटे छॾींदा ऐं असांखे को बि यूनिट कोन मिलंदो. तंहिंजे करे यूनिट्स लाइ पहिरियों उसूल इहो आहे त जेकॾहिं केमिकल इक्वेशन में रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जा मोल बराबरि आहिनि त उन्हीअ में तव्हांखे जेको असांजो तवाज़ुन मिलंदो उहो तव्हांखे बग़ैर एके जे मिलंदो. यूनिट्स जे लिहाज़ खां असां वटि ॿियो उसूल ही थींदो त अहिड़ा कीमियाई अमल in which the number of moles of reactants and products are not equal in the balanced chemical equation. अहिड़ियूं कीमियाई मसावातूं जिन में रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जा नंबर ऑफ मोल्स बराबरि न हुजनि त पोइ Kc of course have units. असांजे इक्विलिब्रियम कांस्टेंट खे लाज़मी तौर ते पोइ उते एको हूंदो. मुस्तकिल तवाज़ुन वारी मसावात जे ॿिन्ही पासे मोल घटि वधि हुजनि यानी रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जा मोल घटि वधि हुजनि त इन सूरत में तवाज़ुन एके सां लिखिबो. मिसाल जे तौर ते हिकिड़ो कीमियाई अमल आहे नाइट्रोजन जो हिकिड़ो मोल हाइड्रोजन जा 3 मोल पाण में रिएक्शन कंदा त ठहंदा अमोनिया जा 2 मोल. हाणे ॾिसो त प्रोडक्ट में असांखे कुल 2 मोल मिलिया पर रिएक्टेंट्स ॾांहुं असांखे 3 हाइड्रोजन जा 1 नाइट्रोजन जो 4 मोल मिलिया आहिनि यानी ॿिन्ही पासे मोल्स बराबरि न आहिनि त इन में असांजे Kc खे यानी असांजे कीमियाई तवाज़ुन खे यूनिट ज़रूरु मिलंदो. फॉर एग्जांपल हिन जो जेकॾहिं असां इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन लिखूं त उहो थी वेंदो Kc इक्वल टू प्रोडक्ट खईंसीं अमोनिया रेज़ पावर 2 छो त हिन जो कोएफिशिएंट 2 हुयो डिवाइडेड बाय हाणे खणो रिएक्टेंट नाइट्रोजन जी मोलर कंसंट्रेशन हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन रेज़ पावर 3 छो त हिन जो कोएफिशिएंट जेको आहे उहो 3 आहे. हाणे हिन जे लाइ असां यूनिट लिखूं त अमोनिया जी जॻह ते असां हिन जो यूनिट था लिखूं मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2 छो त इहो हिन जो 2 असां हेॾे साॻियो ई वरी यूनिट में बि ॾींदासीं. वरी नाइट्रोजन जो असां हाणे खणूं यूनिट त मोल पर डीएम क्यूब हाइड्रोजन जो खणूं त मोल पर डीएम क्यूब पर रेज़ पावर 3 छो त हिनखे रेज़ पावर 3 हुयो. हाणे मथां घणा आहिनि मोल पर डीएम क्यूब 2 हेठां घणा आहिनि 3 हे हिकिड़ो हे 4 थी विया. तंहिंजे करे 2 छा कंदा हेठां ॿिनि खे कट कंदा बाक़ी वञी बचंदा 2
तंहिंजे करे हाणे असां छा कंदासीं, मथियों माइनस थी वियो, हेठां 2 कटियईं, मथियां बि 2 कटिजी विया, त मथे बचो हिकु हितां जेके 2 बचा उहे असां यूनिट लिखंदासीं मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2। हाणे जेकॾहिं हिन ॿिनि खे असां हिन सां ज़र्ब कयूं था त उहो असांजो थी वेंदो मोल जे मथां रेज़ पावर 1 आहे, तंहिंजे करे 1 खे असां 2 सां ज़र्ब कंदासीं त साॻियो ई 1 ॿ 2, हिते अची वेंदो मोल रेज़ पावर 2, वरी dm माइनस 3 आहे त 2 खां 6 थी वेंदो, त इन खे हाणे इहा माइनस साॻी ॾींदासीं, 2 खां 6 त असां हेठि लिखियोसीं dm रेज़ पावर माइनस 6। हाणे इहो 1 जे हेठां आहे, तंहिंजे करे छा थींदो त असांजे किताब में इहो मिसिंग आहे, तंहिंजे करे असां इहो खानो हिते लिखियोसीं। हाणे इहो जेकॾहिं असां मथे खणी ईंदासीं, यानी 1 जेको आहे उहो असां ख़तमु कयूं, ही मथे खणी अचूं त हिननि जूं जेके पावर्स जूं निशानियूं आहिनि उहे तब्दील थी वेंदियूं। मोल रेज़ पावर 2 हुयो त मोल रेज़ पावर माइनस 2 थी वेंदो, dm रेज़ पावर माइनस 6 आहे त dm रेज़ पावर 6 थी वेंदो। ॿियो उसूल तव्हांखे यादि रखणु घुरिबो त जेकॾहिं बैलेंस्ड केमिकल इक्वेशन में रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जा पाण में नंबर ऑफ मोल्स ॿिन्ही पासनि जे बराबरि न आहिनि त उते तवाज़ुन जो यूनिट ज़रूरु हूंदो। असीं प्रॉब्लम 9.1 जेको असांजे किताब में ॾिनल आहे उनखे हल कंदासीं। When hydrogen reacts with iodine at 25 degrees centigrade to form hydrogen iodide by a reversible reaction as follows। जॾहिं 25 डिग्री सेंटीग्रेड ते हाइड्रोजन आयोडीन सां मोट खाईंदड़ रद्द अमल करे हाइड्रोजन आयोडाइड तैयार करे थी त इन रद्द अमल खे कुझु हिन रीति लिखिबो। 1 mole of molecular hydrogen react with 1 mole of molecular iodine and produces 2 moles of hydrogen iodide। इहो रिवर्सिबल रिएक्शन आहे, हाइड्रोजन आयोडाइड जा 2 मोल वरी टुटंदा त आयोडीन मालिक्यूलर आयोडीन जो हिकिड़ो मोल ऐं मालिक्यूलर हाइड्रोजन जो हिकिड़ो मोल वरी तैयार थींदो। इनखे जेकॾहिं असां इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में लिखूं त हाइड्रोजन आयोडाइड जेको आहे उहो मथां हूंदो न्यूमरेटर तौर ते ऐं डिनोमिनेटर तौर ते असांजा रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे हलिया वेंदा। सो Kc बराबरि थींदो मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयोडाइड रेज़ पावर 2 हिनजी कोएफिशिएंट जेको आहे उहो 2 वरी डिवाइडेड बाय हाणे मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स लिखंदासीं मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन एंड मोलर कंसंट्रेशन ऑफ आयोडीन। हाणे जेकॾहिं असांखे हिननि जा वैल्यूज़ मालूम हुजनि उहे असां हिननि जी जॻह ते हिते पुट कयूं ऐं उन्हनि खे मैथमेटिकली सॉल्व कयूं त असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू पिणु मिली वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु यादि रखणु घुरिजे त हेॾां ॾिसो त प्रोडक्ट जा मोल्स आहिनि 2, हेॾो 1 मोल हिन जो 1 हुनजो, त ही बि थिया 2, तंहिंजे करे हिननि जो को बि यूनिट कोन थींदो। हाणे असां हिननि जा वैल्यूज़ पुट कयूं, असांखे हिननि जी हाइड्रोजन आयोडाइन जी आयोडाइड जी आयोडीन जी ऐं हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन असांखे मिलियल आहे। द इक्विलिब्रियम कंसंट्रेशन फॉर हाइड्रोजन जी इक्विलिब्रियम कंसंट्रेशन आहे 0.05 मोल पर डीएम क्यूब, आयोडीन जी आहे 0.06 मोल पर डीएम क्यूब ऐं हाइड्रोजन आयोडाइड जी आहे 0.49 मोल पर डीएम क्यूब। हाणे इहे असां जेके वैल्यूज़ आहिनि इहे हिन में इक्वेशन में असां पुट कयूं त असांखे जवाबु मिली वेंदो। Kc बराबरि थी वेंदो हाइड्रोजन आयोडाइड जी मोलर कंसंट्रेशन आहे 0.49 असां लिखियोसीं, हिते रेज़ पावर 2 हुयो मथां ॾिनोसीं रेज़ पावर 2, वरी असां हाइड्रोजन जी ॾिसूं हाइड्रोजन जी आहे 0.05 उहो असां लिखियोसीं, वरी आयोडीन जी आहे 0.06 उहो बि असां हिते लिखियोसीं। हाणे छा कंदासीं 0.49 खे स्क्वायर छॾाईंदासीं त पंहिंजो पाण में हिनखे ज़र्ब कंदासीं ऐं वरी 0.05 खे 0.06 सां पाण में ज़र्ब कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 0.401। हिन जो स्क्वायर छॾायोसीं हिननि खे पाण में ज़र्ब कयोसीं त जवाबु मिलियो 0.0030। हाणे असां छा कंदासीं कैलकुलेटर ते 0.2401 खे वंड कंदासीं 0.0030 सां त असांखे जवाबु मिलंदो 80। हाणे ॾिसो 80 असांखे जवाबु मिलियो आहे, इहो आहे कांस्टेंट जो वैल्यू, पर हिन जो यूनिट को बि कोन्हे को, छो त हिते प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जा जेके यूनिट्स मोल्स आहिनि नंबर ऑफ मोल्स उहे ॿिन्ही पासे बराबरि आहिनि। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।